साईं साईं सलाम अलैकुम। साईं सलाम अलैकुम। साईं सलाम अलैकुम। इब्राहिम तो को नहीं है जी जी साईं। बाबा साईं जो ॿुधायो ख़ैर। तबियत ठीक है साईं आयो ना तव्हां त सुता पिया हुआ। थकल माण्हू जी जी ज़मीन था आयो जी जी ॿियो साईं तबियत कीअं आहे? ख़ुशि आहीं दुआ आहे साईं अल्लाह पाक जा करम कीअं तव्हां चढ़ थियो बाबा साईं हिकिड़ो नंढड़ो कमु हो तव्हां में साईं इहो अॼुकल्ह इहे असांजा छोरा बोरा सभु रुॻो न पबजीअ पुठियां हा त सभु हुन में पबजी कुॾनि पिया मूंखे बि वरी शौक़ु थी पियो सो मारी हिन ओपो में सही हले कोन थी। ये कहिड़ी आहे इहा आहे ओपो हिन में सही हले कोन थी त मूं चयो आऊं वरी का एप्पल कोन अचे थी एप्पल आईफोन चवंदा हा इहा मूं चयो आऊं वठां थो तो हिकिड़े सां मूं ॻाल्हायो मां उहो 56,000 करियो वेठो आहे 56,000 सो उनखे मूं सौदो थियो आहे हीअ ॾियां थो मथां अञा चए थो 32,000 ॾे 32 हा सही आहे सो अर्ज़ु इहो हो त मूं चयो 2,000 खनि मूं वटि बि मुंहिंजा रखिया 2,000 आहिनि लेकिन 40 खनि जी तूं मदद कराई हुआ तेसीं वरी पहिरीं ते तोखे असां इहो गाबो विकिणी पैसा ॾींदुसि इहो जेको अंगारो अचे पियो न हिन में ई पारो गाबो विकिणी पोइ तव्हांखे पैसा ॾेई छॾंदुसि माना त तोखे 30 खनि खपनि था जी 30,000 जी सही पाण तूं हीअं कर जी हींअर हकियो मूं वटि आहिनि कोन साईं पोइ इहो वरी ॿुधी वञे न बाबा हकियो हींअर मूं वटि आहिनि कोन मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो सुठो दोस्त आहे तुंहिंजो जहिड़ो ई यार आहे एजाज़ संगती आहे मुंहिंजो जी जी ऐं हुनखां पुछां हुन वटि हूंदा आहिनि अक्सर अहिड़ा पैसा हुन वटि खुला एतिरा हूंदा आहिनि 30-40,000 खीसे में ऐं ॾिसां तुंहिंजो कमु सुबुह ताईं इनशाअल्लाह जेतिरो मूंखां पुॼी न सुबुह ताईं आउं तोसां मदद कर पोइ साईं आउं तेसीं फ़ोन करे न के चवां त मोबाइल ॿिए खे ॾींहं मथां हा हा तूं चई छॾ बसि माना तूं चयो वाह हलो अब्बा हा सुण मोबाइल ॾींहं मथां मूं साईं सां ॻाल्हायो आहे साईं चए थो सुभाणे तव्हांखे पैसा ॾींदुसि पोइ आउं सुभाणे तव्हां सां अची सौदो करियां थो मोबाइल ॾींहं मथां ठीकु आहे ॿियो 20 चांहि पीअं साईं बसि आउं ईंदो तव्हां पोइ सुभाणे तव्हांजी चांहि पी अल्लाह सही आहे साईं पोइ मूंखे इजाज़त आहे Day 2. सुणा तो मोबाइल ॾींहं मथां तूं हली वे न पारे वसीम ख़ासकली वारे नए दुकान ते आउं वॾे वजे तॾहिं ते पुॻो या रुॻो पैसा वठियो तव्हां वटि पुॼा त बसि कट कर साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम बाबरे ख़ुशि आहीं तबियत ठीकु आहे बाबा ॿियो ख़ैर दुआऊं ॿुधाए बाबा ख़ैर सां पंधु कयो बाबा साईं उहो कल्ह कोन तव्हां वटि आयो हुअसि 30,000 लाइ कल्ह तव्हां कोन हिते सुता पिया हुआ उहो मोबाइल मूं वरिती त हा त मूं चयो यादि कोन्हे मूंखे सो छा थियो मिली मोबाइल मिली न साईं उहो छोरे खे विहारे मां इहो पारो कोन वसीम ख़ासकली नओं दुकानु खोलियो आहे ज़ी लोड जो हा इन जो हितां आहे मेन गली मां हलियो हिते छोरे खे विहारियो मां तव्हां पैसा ॾियो तव्हां सौदो करे अचां ॾिसां आऊं ॾियां को साईं कल्ह तव्हां खां उधारा घुरिया न तव्हां चयो पोइ सुभाणे ॾींदुसि कल्ह मूं वटि तूं आए वे यार मेरी कमु मूं वटि न इलाही मूंखे यादि कोन्हे अलाए जे मूं वटि आहिनि त कोन तोखे खपनि छा पैसा खपनि पैसा त खपनि था पोइ तूं हीअं कर हीअं ऐं मूं सारियूं ॾिनियूं न अॼु ऐं मूंखे मिलंदा सुभाणे पैसा अलाह ख़ैर कंदो मिलंदा पोइ तूं सुभाणे अचिजांइ मूंखां अची साईं पोइ हू छोरो विकिणी छॾंदो त कहिड़ो? बाबा हू त मूंखे ख़बर कोन्हे न तूं मूंखे अॻु में चई हिकिड़ो ॾींहुं बाबा ऐं कर किथां नमूनो तुंहिंजो करे जानी पोइ अधु कलाक में किथां न कोन थींदा अलाए वारो ई कोन थो खाए त ख़बर आहे हींअर सारियूं ॿुॾी वयूं असांजी सभु भई ॿ टे खराड़ थिया पोइ जीअं मिलिया त तोखे मिली जे बता 30 खनि त तोखे आउं ॾींदोसि हुन मां जानी साईं पोइ को पको आसरो ॾियो त अरे पको जीअं कोन थो चए त हींअर आहे कोन वारो कोन्हे वारो कोन पियो खाए जे बता त पंहिंजे बाबा सुभाणे अची ठीकु आहे बाबा हा चांहि पीअंदो चांहि हा ठीकु आहे सुभाणे ईंदुसि हा अलाह रहम कंदो अलाह
ठीकु आहे बाबा सुण मोबाइल ॾींहं मथां वॾे जो थोरो मसइलो लॻो पियो आहे वॾो सुभाणे पैसा ॾींदो पोइ सुभाणे तोखां ॾेई ऐं खणंदुसि बसि कुर्ब कर यार बसि सुभाणे आख़िरी ॾींहुं ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे 3 days later. भा तूं ॻाल्हि ॿुध न बसि अॼु आख़िरी तूं वे वसीम ख़ासकली यार हिन नए दुकान ते आऊं हुते अॼु पुॼां थो न अॼु वॾो मुंहिंजे साम्हूं वेठो आहे बसि आउं रुॻो हुन खां पैसा वठो 5 मिंट में पुॼां वॾा अस्सलाम वालेकुम वालेकुम बाबा वे उथल मां वे मानी खा न साईं तव्हां मानी खाओ ऐं मानी नथो खायां मानी खा मानी टाइम लॻो पियो यार मानी कोन थो खा मानी खा हले साईं बिरयानी थोरी मानी खा बाबा वाह जी मानी से बस मानी टाइम हो तो पछी वॾा हाँ मूं चयमि त मूंखे पई थिए देरि हू वेठो आहे छोरो हुते कहिड़ो जंहिंखां मोबाइल थो वठां मोबाइल वठे थो हा त मूंखे ॾींहं हुआ त आऊं हा निकिरी वञा छोरो छा ॾियां तोखां कोन मूं कल्ह उधार पैसा घुरिया हुआ उधार कल्ह घुरिया हुआ ने जी मूंखे यादि कोन्हे हूं सॼो मानीअ ते आयो आहे मानी खारायसि शुक्रान मानी खाधे सही है खाधी पोइ हा मूंखे ॾींहं तां वरी हलंदो थियां हुनखे वरी पैसा छा ॾियां तव्हां खां कोन 30,000 मूं उधारा घुरिया हुआ 30,000 ऐं किथां आणे हींअर त ख़बर मोड़ी लॻी पई आहे मोड़ी में 30,000 बाबा किथां ईंदा वॾा तव्हां चयो न आउं तोखे सुभाणे ॾींदुसि मूं चयो हा न तव्हां चयो मुंहिंजूं सारियूं ॿारियूं अलाए कीअं ॾिनियूं मन हा सारियूं वाकई इहे मुंहिंजो थी यार हुन मां भतो कोन जानी बचे पंहिंजे बाबा जा 30 जा 60 खणी वञ वॾा बि नमूनो करे ॾियमि नथो रहां अॼु त मुश्किल आहे हाणे जे तूं चएं थो त वरी सुभाणे के संगती खे छा सुभाणे हुन छोरो विकिणे थो छोरो सब्र ई कोन थो करे बाबा पोइ हुनखे तूं नमूनो कर जानी हा मूं वटि हींअर यार रुला न ॾियणा हुजनि छो ॾियां तो कोन थो ॾियां तुंहिंजो डेली सुभाणे पैसा कोन्हे न माण्हू जवाबु ॾिए त मूं वटि पैसा कोन्हे रोले न माण्हू यार हुजनि त ॾियां न कोन्हे हींअर तोखे ख़बर पोइ तो ॿाहिरि छोला पियो ज़लील कयो मूंखे सुभाणे यार हद थींदी आहे हिते मूं वटि कोन्हे जानी हाणे आऊं पैसा पियो ठाहियां जंहिं महिल अचां पोइ तूं चए न मूं वटि कोन्हे कोन थो ॾियां त पोइ कोन्हे न मुंहिंजा जानी हुजनि आऊं तोखे कोन ॾियां जा यार तूं हरूभरू कावड़ पियो करी हाणे तूं हरूभरू पियो कावड़ करी भले वञे थो वञे बाक़ी मूं वटि पैसो ॾोकड़ो कोन्हे जानी उहो तुंहिंजो मसइलो मोबाइल तूं थो वठे या मूंखे थो वठियो ॾींहं मुंहिंजा जानी यार ख़ुदा जो कसम मूंखे कावड़ पई अचे थो त जानी इब्राहिम तोखे त सॼी तूं थी पियो ई हिते चङो हा त कोन्हे पैसो मुंहिंजा जानी कोन्हे यार छा तोखे छा उथ वञी बाबा जान छा वरी ॿिया कम कर ॿिए कंहिंखे ए बाबा वञी विकण वञ कोन थो वठां मोबाइल हिन जे आसरे जा मोबाइल वठंदुसि विकण कोन थो इख़लाक़ सां ॻाल्हाए जेका घुरिया में इहो मूंखां बि चटाए ए बाबा तूं उथ वञ तूं इख़लाक़ सां ॻाल्हाए तोखे चवां पियो तूं दिमाग़ पियो ख़राबु करी हा विकण तूं विकण ॾे वसीम ख़ासकली खे ॾे वसीम खे ॾे इन्ही का हमीम पर लाइक़ कयो अंदर